थरपारकर ऐं बदीन ज़िले जो गेटवे तौरु सुञातो वेंदड़ शहर शादी लॉज जो सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब शादी लॉज जो सरपरस्त आला गुलाम रसूल बिरोही 2 सालनि खां वठी बीमारीअ जे बिस्तरे ते नज़रबंद पियल आहे। संदसि 2 पुटनि ऐं 2 न्याणियुनि समेत 3 सालनि जे अरसे खां बीमारीअ में मुब्तला आहिनि। हिकु गुरबत ऐं बेरोज़गारी मुफ़लिसीअ सबबि इलाज कराइण खां कासिर आहिनि। 30 साल सां सहाफ़त खे अर्पींदड़ सिंध ॼाओ धरतीअ जो आशिक़ सहाफ़ी गुलाम रसूल बिरोही बिना लालच ऐं मुआवज़े जे कलम ज़रिए ग़रीब मज़लूम बेसहारा माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। ही ग़रीब सहाफ़ी ऐं संदसि सॼो ख़ानदान बीमारीअ में जकड़ियल आहे, पर हिन जी कंहिं बि हुकुमराननि सार नाहे लधी त ही बि को सिंध धरतीअ जो सचो आशिक़ ऐं नेक दिल इंसान आहे। सहाफ़ी गुलाम रसूल बिरोही पंहिंजी 30 सालनि जी ज़िंदगीअ में अज़ीम पेशे सहाफ़त ते दाग अचण न ॾिनो। ज़ालिमनि जूं ख़बरूं छॾे हमेशह मज़लूम अवाम ते लिखियो। संदसि 2 सालनि खां वठी तबियत नासाज़ आहे। संदसि वॾो पुटु नज़ीर अहमद बिरोही जेको इंटर पास आहे, जेको अॻ में मज़दूरी करे घर जो गुज़र सफ़र कंदो हुयो, जेको पिणु दिलि फिफड़नि छातीअ जी बीमारीअ समेत ॿियनि केतिरनि ई जिस्मानी बीमारियुनि में मुब्तला थी वियो आहे, जेको घर जे बिस्तरे ते पियल आहे। संदसि ॿियो पुटु मदरसे में दीनी तइलीम हासिल कंदड़ ख़ादिम हुसैन बिरोहीअ खे गुर्दनि में पथरियूं हुअण करे सख़्त तकलीफ़ में मुब्तला आहे। संदसि तबियत ख़राब हुजण करे पढ़ाई छॾे घर में इलाज लाइ वाझाए रहियो आहे। घर जो अल्लाह तला विकिणी पंहिंजे हाल सारो इलाज जाम करायो वियो आहे, पर बीमारीअ मां जान आजी नाहे थी सघी। जस लहे थर ॼाओ मरहूम हाजी गुलाम अहमद लाट जो फर्ज़ंद गुल मोहम्मद लाट, जेको हर महीने सहाफ़ी गुलाम रसूल बिरोहीअ खे दवाउनि लाइ 10,000 रुपया मोकिलींदो रहंदो आहे, जॾहिं त दवाउनि जो ख़र्चो 50,000 रुपया अचे थो। सहाफ़ी गुलाम रसूल बिरोही सरंदीअ वारनि ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो त सरकारी ख़र्च ते इलाज करे हिन बीमारीअ मां मुंहिंजी ऐं मुंहिंजे बचड़नि जी जान छॾाई वञे।